सिंधुड़ी यूथ विंग नागपुर जे सिंधी कलाकारन जी संस्था पेश करे रही है सिंधुड़ीअ जो सरताज कवर। इस जोड़ी मजेदार के कोई मौज मचाए, इस जोड़िया गाजी खैती गाजी बने पई, इस जोड़ी मजेदार के कोई मौज मचाए, सतराम कोई कमर राम रास रचाए। सिंधी महानाटक सिंधुड़ीअ जो सरताज कंवर। असां तुंहिंजी सेवा त ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। घुर जेकी घुरणो अथई घुर। साईं पुट जी संतान जे बिना उभाण की पई आहे। केतिरा पीर फकीर भेटिया अथव, कुछ न वरियो आहे। होॾां जरवारन में साईं खुताराम जी आसीस सां बालक कंवर राम जन्म वरितो। लेखक किशोर लालवाणी। ही बालक तव्हांजो ई आहे, तव्हां ई हिन जा मालिक ऐं गुरु आहियो। महिरबानी करे बालक जो नालो रखो। अॼु असां तुंहिंजो नालो कंवर रखूं था। बच्चा कंवर। निर्माता ऐं निर्देशक तुलसी सेतिया। साईं त पोइ फरास विषय ऐं बाजो खणी अचो। जो आज्ञा साईं। पंहिंजे शहर में नाटक पेश करण लाइ संपर्क करियो तुलसी सेतिया 0932513128। उस्ताद असां हे छा था कयूं? भगत साहब जे घर घाड़ो था हूं। बंदो भूलियल आहे, उनखे सही जॻह ते आणण वारो। पेश करे रहिया आहिनि सिंधुड़ीअ जो सरताज कंवर। भगत साहब धन्य है आप और धन्य है आपकी भजन शक्ति। अब आपकी आवाज में एक भजन सुनाइए। जेको हिंदुनि जे पीर खे मारींदो मूंखे 100 हजन जे बराबर सवाब मिलंदो। चओ छा था चओ? हा हा सही ॻाल्हि आहे। हा सही ॻाल्हि आहे। पेश करे रहिया आहिनि सिंधुड़ीअ जो सरताज कंवर। पंहिंजे शहर में नाटक पेश करण लाइ संपर्क करियो तुलसी सेतिया 0932513128।